मोहरम मोटी आयो आया ताना इमाम। मोहरमुल हराम जे हवाले सां मोहरम मोटी आयो आया ताना इमाम प्रोग्राम जी ॿी कड़ी खणी मां अवां ॾो हाज़िर थियो आहियां। नालो के प्रोग्राम में पाण मुख़्तसिर तौर इहो मालूम कयो त उहे कहिड़ा हालात हुआ, उहे कहिड़ा सबब हुआ जंहिं सबब जे करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने खां मके आया ऐं मके खां कूफा तरफ़ आया। अॼु 3 मुहर्रम आहे ऐं 4 मुहर्रम जी राति आहे। अॼोको ॾींहुं इस्लामी तारीख़ जो हिकु बदतरीन ॾींहुं सम्झो वञे थो। अॼोके ॾींहं ते इंसाफ़ क़तल थियो। अॼोके ॾींहं ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़तल जो फ़तवो क़ाज़ी शुरे जेको कूफा जो चीफ जस्टिस हुयो, उन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़तल जो फ़तवा जारी कयो। अॼोको ॾींहुं मां सम्झां थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़तल जो बुनियाद आहे। अॼोके ॾींहं ते दीन खे दुनिया ते तरजीह ॾिनी। अॼोके ॾींहं ते क़ाज़ी शुरे अदालत जो मख़सूस लिबास पाइरे ऐं उहे मख़सूस क़स्मूं खणी, जेके क़स्मूं ऐं जेके वाइदा क़ाज़ी खणंदा हुआ उन दौर में, उहे सभु खणी क़ाज़ी शुरे इब्न ज़ियाद जी दरबार में आयो ऐं उते वेही इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो क़त्ल जाइज़ करार ॾिनो। यज़ीद जॾहिं इब्न ज़ियाद खे कूफे जो गवर्नर करे मोकिलियो हो, कूफे जो हाकिम करे मोकिलियो हो, त उन इंतहाई सख़्त हुकुम ॾेई इब्न ज़ियाद खे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेकॾहिं बैयत करे थो त ठीकु आहे, जेकॾहिं नथो करे त उन खे क़त्ल कर ऐं उनजो सर शाम रवानो कर। इब्न ज़ियाद अहिड़े सिधे क़त्ल खां जेको हटिजे पियो ऐं हू न पियो चाहे त मां बग़ैर कंहिं सबब जे, बग़ैर कंहिं वजह जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो क़त्ल कयां। इन लाइ उन क़ाज़ी शुरे खे दुनिया जी लालच ॾेई, दीनारनि जी लालच ॾेई, सोने जी लालच ॾेई ख़रीद कयो ऐं उन खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़त्ल जो परवानो हासिल। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम 2 मुहर्रम ते करबला पहुता हुआ ऐं उन्हनि मालूम कयो त ही ज़मीन उहा ज़मीन आहे जंहिं ते असांजो खून वहायो वेंदो ऐं असांजी औरतुनि खे क़ैद कयो वेंदो, त मालूम कयऊं हिन ज़मीन जो मालिक केरु आहे। पुछण ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़बर पई त हिन ज़मीन जो मालिक कबीलो बनी असद आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम कबीला बनी असद वारनि खे घुरायो ऐं उन्हनि मर्दनि खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा ज़मीन ख़रीद करणु चाहियो, जंहिं ते कबीला बनू असद वारनि चयो, हे फर्ज़ंदे रसूल, असां अव्हां खां हिन ज़मीन जो को बि मुल्क कीअं था वठी सघूं, असां हीअ ज़मीन तव्हांखे तोहफ़तन ॾियूं। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त सुभाणे जॾहिं असां हिते क़त्ल थींदासीं, असां हिते शहीद थींदासीं, त यज़ीद इहो प्रोपेगेंडा जेको आहे करे सघे थो पियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़मीन ते कब्ज़ो कयो हो ऐं उन ज़मीन खे ख़ाली करण जे लाइ असां इन गिरोह ते जेको आहे कहा कयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हर उहा हुज्जत तमामु कई जंहिं सबब क़यामत जे ॾींहुं उहो जेको आहे आंगुर खणी सघे पियो त जेकॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम हीअं कनि हा त असां हीअं न कयूं। हिन करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहे तमामु हुज्जतूं ख़तमु करणु चाहियूं। कबीला बनी असद वारनि खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त न, तव्हां हिन ज़मीन जो मुल्ह तय कयो, आऊं ही ज़मीन ख़रीदुमि। जंहिं ते कबीला बनी असद वारनि हिन ज़मीन जो मुल्ह तय कयो 60,000।
ड्राफ्ट तयारु थियो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम 60,000 धर्म ॾेई इहा ज़मीन जनाब अली अकबर जे नाले सां मंसूब करे छॾी, जंहिंखे अॼु करबला खे जागीर अली अकबर जो चवंदा आहिनि। इहा जागीर मौला अली अकबर जे नाले इमाम हुसैन अलैहिस्सलाम। हिन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम कबीला बनी असद वारनि खे चयो त मां अव्हां सां कुझु ॻाल्हियूं करणु चाहियां थो पियो ऐं कुझु मुंहिंजा शर्त आहिनि, जेकॾहिं अव्हां उहे शर्त मञींदो त मां हीअ ज़मीन तव्हांखे वापसि करणु थो चाहियां। जंहिं ते कबीला बनी असद वारनि चयो त तव्हां हुकुम कयो, असांखे छा करिणो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त जॾहिं असां हिते क़तल थींदासीं, असांजो रत हिते नाहक वहायो वेंदो ऐं असांजी औरतुनि खे हिते क़ैद कयो वेंदो ऐं क़ैद करण खां पोइ उन औरतुनि खे क़ैदी बणाए जॾहिं शाम तरफ़ वठी वेंदा त तव्हां एतिरो कजो जो असांजा हिते जेके लाश हूंदा बग़ैर कफ़न जे, उहे लाश तव्हां दफ़नाए। ऐं ॿियो ॿी मां तव्हांखे वसियत इहा करणु चाहियां थो पियो जॾहिं असांजा ज़ाहिर हिन वाक़िया करबला खां पोइ हिते पुछंदा ईंदा त तव्हां असांजे क़बरुनि जी निशानदेही उन्हनि ज़ाहिरनि खे कजो। मुंहिंजूं इहे वसियतूं आहिनि, जेकॾहिं तव्हां हिननि खे मञो था त मां तव्हांखे हीअ ज़मीन वापसि ॾियां। जंहिं ते कबीला बनी असद वारनि राज़को ॾेखारियो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा जेके शर्त हुआ उहे क़बूल कयूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा ई ख़रीद कयल ज़मीन जेकी इमाम हुसैन अलैहिस्सलाम 60,000 धर्म में ख़रीद कई, उहा ई ज़मीन साॻी पंहिंजे कबीला बनी असद वारनि खे हिबा करे, मतिलबु तोहफ़तन ॾेई छॾी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं इहे वसियतूं कबीला बनी असद वारनि खे कयूं, उन खां पोइ बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुतमइन कोन थिया ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम कबीला बनी असद वारनि जी औरतुनि खे घुरायो ऐं उन्हनि खे चयूं त तव्हांजे मर्दनि सां असांजूं ॿी ॻाल्हियूं थियूं आहिनि, ॿी शर्त असां तइ कया आहिनि, पर यज़ीदी फ़ौज जे ख़ौफ़ खां थी सघे थो उहे डिॼी वञनि ऐं हेॾे न अचनि। तव्हां ते इहो फ़र्ज़ु आइद थिए थो पियो त तव्हां पंहिंजे मर्दनि खे हिते वठी अचो ऐं असांजा लाश दफ़नाए। औरतुनि बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां वाइदो कयो त असां बिल्कुलु ईअं कंदासीं जीअं तव्हां चओ। उन खां पोइ बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे अलाए कहिड़ी बेचैनी हुई, अलाए कहिड़ी उन्हनि खे बेक़रारी हुई जो मुतमइन न पिया थियनि ऐं उन्हनि औरतुनि खां पोइ कबीला बनी असद वारनि जा जेके नंढड़ा ॿार हुआ उन्हनि खे मोकिलियो, उन्हनि खे घुरायूं ऐं उन्हनि खे चयूं थी सघे थो तव्हांजा वालदेन कंहिं कम में फासी वञनि, उन्हनि खां ॻाल्हि ज़हन तां लही वञे, तव्हां उन्हनि खे इहा ॻाल्हि यादि ॾियारिजो जेकियूं ॻाल्हियूं मां तव्हांखे कयूं आहिनि। ॿारनि बि वाइदो कयो ऐं उन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम बज़ाहिर मुतमइन जॾहिं इहे कबीला बनी असद वारनि ॻाल्हियूं कयूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन्हनि खां हिकिड़ो ॿियो वाइदो वरितो त जॾहिं मुंहिंजा हिते ज़ाहिर ईंदा त उन्हनि खे अव्हां 3 ॾींहंनि ताईं पाण वटि तरसाइजो, पाण वटि महिमान रखो। कबीला बनी असद वारनि वाइदो कयो त असां तव्हांजे ज़वार खे 3 ॾींहं पाण वटि तरसाईंदा। अॼु बि जॾहिं असां करबला वेंदा आहियूं या सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ क्लिप्स में मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ॾिसंदा आहियूं, अॼु बि कबीला बनी असद वारा पंहिंजी उन रिवायत जी पासदारी कंदे नज़र अचनि। अॼु बि जेको ज़ाहिर वञे थो करबला में उन्हनि खे पाण वटि तरसाइनि था, पाण वटि ठाहिनि था, उन्हनि खे मिनतूं कनि था त जेकॾहिं तव्हां हिते नथा रहो, तव्हां जेकॾहिं असां कुझु खाओ नथा, कुझु नथा हिते करणु चाहियो, एतिरो असां ते अहसान कयो जो तव्हां पाणी जो हिकिड़ो गिलास जेको आहे हितां लाज़मी थी वञे। कबीला बनी असद वारा अॼु बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ाहिर जी उहा ई इज़त कनि था, उहा ई एतिराम कनि था, उहो ई एतिराम कनि था जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन्हनि खां वाइदो। अॼु बि ज़ाहिर उते कंहिं बि शइ जी तकलीफ़ नथी अचे, न पाणी जी, न रिहाइश जी, न खाधे पीते जी। उते ज़ाहिर
जी भरपूर ख़िदमत थिए थी। ज़ाहिर उते वञण खां पोइ ईअं महसूस करे थो पियो त मां पंहिंजे घर में आहियां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पंहिंजे ज़ाहिर ते वॾो एहसान आहे, पंहिंजे ज़ाहिर ते हिकु वॾो करम आहे जो मौला हुसैन उन्हनि खे पाण वटि घुराए थो ऐं उन्हनि जी हुते भरपूर जेको आहे ख़िदमत बि कराए थो त मुंहिंजा ज़ाहिर कंहिं बि हवाले सां कंहिं बि परेशानी में न आहे।